मेहरबानी साईं। मलक चंगेज़ खान जा खूबसूरत ख्याल तां ॿुधा। ज़ब्त कहता है कि खामोशी में बसर हो जाए, दर्द की जिद है कि दुनिया को खबर हो जाए। मलक चंगेज़ खान जी तकरीर जो खुलासो इन शेर में। असांजे महफ़िल में असांजा मान वारा सहाफ़ी जेके कोटड़ीअ खां, जामशोरे खां, थाणे भोला खान खां, कराची खां कई आया आहिनि, उन्हनि सभिनी भाइरनि खे भलीकार चऊं था। असांजे कोटड़ी जो तमामु वॾी समाजी शख़्सियत साईं गुलाम रसूल गरक साहब ऐं ॿिया दोस्त सभिनी खे असां दिलि जे गहराइनि सां भलीकार था चऊं। हाणे तव्हांजे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु कंदे आउं अर्ज़ियो कयां त सरदार नबील अहमद गबोल साहब, जीअं तव्हांखे मलिक चंगेज़ खान ॿुधायो त मूं पंहिंजी ज़िंदगी में 51 साल हींअर मुंहिंजी बि उमिरि आहे, एतिरे शॉर्ट पीरियड में 80 किलोमीटरनि जी लंबे रूट ते, डिघे रूट ते बिजली 2 महीननि जे अंदरि लॻे, ॿियो अहिड़ो को मिसाल न ॿुधो आहे। ऐं असां इहा ॻाल्हि ॾिठी आहे त पाण सिर्फ़ु ऐलान न कयूं, पर हर महीने सिर उन कम जी पाण निगरानी करे तमामु शॉर्ट पीरियड में जेको आहे बालपुरी जे हंध खां वठी भाल खां वठी टिके ॿारण ताईं बिजली पहुचायूं। वॾी कमाल जी ॻाल्हि इहा आहे त उन बिजलीअ खे सिर्फ़ु पंहिंजे टिके ॿारण गबोल भाइरनि में न, पर रस्ते में ॿियनि ज़ातियुनि वारा जेतिरा बि ॻोठ आया, बारीजन जा, छुटनि जा, जंहिंजा बि आया, उन्हनि सभिनी खे पाण बिजली मुहैया कयूं। अॼु तोंग जेका अज़ीम दरगाह आहे हज़रत जामलवार रहमतुल्लाह अलैह जी, उते जेका रोशनी जी किरण बरे पई, उहा सरदार नबील अहमद गबोल साहब जो कमाल आहे। पाण कराची खां मुंतखिब थियल नुमाइंदा हुया, पर पंहिंजे भाइरनि सां वफ़ा ऐं मोहबत एॾी जो वोट लयारीअ मां नुमाइंदा लयारीअ जा ऐं मोहबत जो फर्ज़ अदा कयूं टिके ॿारण ऐं कोहिस्तान में। उते पाण पंहिंजे उन आयामकारी में 32 करोड़ रुपयनि जा तरक़ियाती जेको प्रोग्राम सरअंजाम ॾिनऊं, जंहिंमें केतिरा बोरिंग आहिनि, सोलर सिस्टम आहिनि ऐं जेको आहे सो नलका आहिनि, केतिरियूं सारियूं शयूं आहिनि। उते हिकिड़ी ख़ूबसूरत पाण मस्जिद बि जोड़ायूं ऐं लाइट पुॼायूं। अञा बि खोड़ सारा प्रोग्राम पाण खीअजी में संदन असां पोखण में वेलकम पार्टी रखी हुई 2011 में, तमामु ज़बरदस्त। इहे सीअ जा ॾींहं हुआ। मूंखे यादि आहे राति जो ॾकंदे ॾकंदे जीअं राति इहे असां 3 बजे ही सॼो सिस्टम मंडल ठाहियो त केतिरा माण्हू ख्वाब जे दुनिया में सुता पिया हुआ ऐं असां ही तव्हांजे लाइ मेलो पे मचायो ब्राह्मणी साहब जे तावन ऐं मदद ऐं मोहबत सां। त उहो खीअजी जा उहे ॾींहं यादि आहिनि। अॼु आउं उहो एल्बम बि खणी आयुसि मुंहिंजो सरदार साहब खे उहा यादगिरी ॾेखारियूं त उहो पोखण जो जलसो केॾो ज़बरदस्त हो, पर हीअ उन खां कई दर्जा वॾो आहे। ऐं इंशाअल्लाह पाण भुला खान में जलसे जो इज़हार कयो अथनि। आऊं पंहिंजूं ख़िदमतूं साईं जिन खे ऑफर कयां थो, इंशाअल्लाह पाण टाइम इनायत कनि। इंशाअल्लाह भुला खान में संदन जलसो हिन खां बि वॾो करे रखंदासीं। शहर आहे, उते माण्हुनि खे अचण में सहूलियत आहे। हिते माण्हू वीचारा परे परे खां कई आया आहिनि, संदन वॾियूं ख़िदमतूं आहिनि। ॿी मूंखे ख़ुशख़बरी नियाज़ चचर साहब ऐं मलिक चंगेज़ खान इहा ॿुधाई आहे त असां काफ़ी अरसे खां कोहिस्तान जे मारू माण्हुनि में इंसान जी वॾे में वॾी मजबूरी आहे, जॾहिं न्याणी बच्चो जवान थिए थो, माइट जी आस उम्मीद हूंदी आहे त हुनजो घर आबाद करे उन तां इहा परेशानी लहे। सो इहो इज्तिमाही शादियुनि जे ज़रिए ग़रीब न्याणियुनि जा घर आबाद कबा आहिनि। उहो प्रोग्राम रिथियल हो जंहिंमें जाम खान शोरो साहब, असांजा सूबाई मिनिस्टर, इंतहाई मान वारा जेके कोहिस्तान जे हिन तब्दीली में असांजा वॾा साथारी ऐं मददगार आहिनि, उन्हनि खे महिमान ख़ासि जे हैसियत सां असां यादि कयो आहे। उन्हनि चयो आहे त इंशाअल्लाह 2 हफ़्तनि जे अंदरि जेको आहे इहो प्रोग्राम थींदो। तव्हां सभिनी खे तारीख़ हाणे मीडिया जो ज़रियो आसान आहे, ॿुधाए बि तव्हांखे, पर दावत हाणे खां ई ॾेई था छॾियूं त इन प्रोग्राम में पाण वरी सभु गॾु थींदासीं थाणे भुला खान जे धरतीअ ते। उन खां पोइ असां सरदार साहब जो प्रोग्राम बि इंशाअल्लाह ज़िंदगी रही त भुला खान जे धरतीअ ते ज़रूरु कंदासीं। तव्हां हाणे तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में, ताड़ियुनि जे गूंज में ऐं भरपूर आजियां कयो। इन अंदाज़ सां अञा बि थोरो ज़ोरदार तरीक़े सां पंहिंजे मौजूद महिमान कोहिस्तान जे हॾॾोठी ऐं हमदर्द तव्हां मारू माण्हुनि सां मोहबत कंदड़ मोहतरम साईं सरदार नबील अहमद गबोल साहब।
असांजा इनकलाबी अॻवान हथ में मिलाए तव्हां सभिनी सां इहो हिननि हथ मिलायो आहे पाण अॼु सभु हिक ॿिए सां हथ मिलाए हिननि सरकारनि जे हथ मिलाइण जे ज़रिए सां इहो ऐलान था कयूं त हाणे पाण ग़ुलामीअ में न आहियूं पाण आज़ाद पैदा थिया आहियूं आज़ाद आहियूं ऐं आज़ाद रहंदासीं कंहिं ग़ुलामी खे क़बूल करण लाइ तयारु न आहियूं तव्हांजे भरपूर राज्य में सरदार नबील अहमद गबोर गबोरन जो